अब्बे अम्मा जो अदब कर, घरों निकिर, अम्मड़ खां मोकलाए निकिर, अब्बे जा कदम चुमी निकिर। जीअं घर में दाख़िल थी अम्मड़ जे कदमनि ते किरी पो, अब्बे जे कदमनि ते किरी पो। ॾिस त मुंहिंजो करीम रब तोखे दुनिया में इज्जत वारो बनाए थो या नथो। मुझा दोस्त अजीज, अल्लाह ताला जे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के अल्लाह ताला जे जात बाबरकात बचपन में यतीम बनायो। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अम्मड़ जीजल जे अञा शिकम मुबारक में हुया। हजरत अब्दुल्लाह के रब जे जात पाण दे घुरायो। 6-7 सालन जा मुझा मदीने जा ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थिया। त न मक्को हुयो न मदीनो हुयो, विच में जबलन जे विच में अल्लाह जे जात जे महबूब जे अम्मड़ के घुराए। मुझा दोस्त अजीज यतीम करे कायनात के बुधायो त मां रब केडो न बेनियाज हां। उन मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ऐलान कयो, अगर मां मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मुसल्ले ते भी नमाज रब जी पढ़ाए रहियो हो जा, हजारे मो पुठिया सहाबी नमाज पढ़ंदा हुजन, पर अगर मां मुस्तफा के मुझी अम्मड़ सदड़ो करे त मां मुस्तफा नमाज छदे भी पंहिंजे अम्मड़ के जी चई हलियो। कंहिंखे दर्श मिलियो चो उम्मत के दर्श मिलियो त भले नमाज में मौजूद हई, अकेलो छा भले पेश इमाम थी नमाज पढ़ाए रहियो हई, पर जे अम्मड़ सद करई ओ मुझा बचड़ा वारो कर हलिया त नमाज छडे ब अम्मड़ के जी कर। नमाज कज़ा थींदी, अम्मड़ जो सद वरी कज़ा न थींदी। अब्बे अम्मा जो एतरो हक थई मुसलमान, उन अब्बे अम्मा जी इज्जत कर, उन अब्बे अम्मा सा प्यार कर। वञण खां पो त मुझा दोस्त अजीज खत्मा शरीफ ॾियारियूं था, दुआऊं घुरूं था, अल्हम्दुलिल्लाह इहे भी बरकत वारियूं, पर जॾहिं उहे मौजूद हन उन्हनि जा कदम चुम त ॾिस त मुंहिंजो करीम रब कीअं थो राज़ी थी पवे। अल्लाह के राजी करणो थई त अब्बे अम्मा के राजी कर, अल्लाह के नाराज करणो थई त अब्बे अम्मा के नाराज कर। जंहिं अब्बे अम्मा के राजी कयो मुझो अल्लाह बि उन सां राजी आ, त मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम भी उन सां राजी आ। बुधो थे न त अम्मड़ जी दुआ जन्नत जी, बुधो थव या कोन बुधो थव? आहे को हिते अहिड़ो शख्स जेको चवे त मां पंहिंजे अम्मड़ खां कावड़ियल हां? अल्लाह कंदो कोई न हुंदो, या चवे त मां पंहिंजे बाबे खां कावड़ियल हां। याद रखी छॾ, अम्मड़ जे कदमनि में जन्नत, अब्बो जन्नत जो दरवाज़ो, बचड़ो ॿाहिरि निकिरंदो आ, अम्मा रस्तो निहारींदी आ। जेस ताईं बचड़ो घर न मोचे अब्बे जी दीद दग में हूंदी आ। अब्बो दरड़े दे निहारे, अम्मा दरड़े दे निहारे। ए नौजवान तू बाहर होटलन ते वेही करे दोस्तन सा कचहरियूं करे, तू पंहिंजी गिला करे, बिन जी गिला करे, जहन्नम जी टिकट खरीद करी, होॾो जन्नत अम्मड़ तुंहिंजे लाइ घर में इंतजार करे रही आ। दुनिया जे दोस्तीअ खे छॾे करे अचे जी जल अम्मड़ जे कदमनि में वेही करे, अम्मड़ दे निहारण इबादत, अब्बे सां ॻाल्हाइण इबादत, अब्बे सां खिलण इबादत, अम्मड़ सां मिलण इबादत, हाल अहवाल पुछण त परे जी ॻाल्हि आ। रुगी अम्मड़ ऐं अब्बे ॾे खिली निहार त मुंहिंजो रब तुंहिंजा दफ़्तर नेकिन सां भराए छॾे। एडी इज्जत अल्लाह जे ज़ात अब्बे ऐं अम्मा खे ॾिनी आ। ऐं अॼु जो नौजवान सॼी दुनिया सां राज़ी आ, कावड़ियल आ त अम्मा सां कावड़ियल आ, सॼी दुनिया सां राज़ी कावड़ियल आ त अब्बे सां कावड़ियल आ। याद रख मुंहिंजा नौजवान दोस्त, अब्बे अम्मा सां कावड़जण मां तूं पंहिंजे दुनिया ऐं आख़िरत जो नुक़सान करे रहियो आहीं। अब्बे सां प्यार कर, अम्मड़ सां प्यार कर, उन्हनि जी हिकिड़ी दुआ तोखे दुनिया आख़िरत में उन मक़ाम ते पहुचाए छॾींदी जेको सॼी दुनिया मिली तोखे मिली न ॾेई सघे। अम्मड़ जी हिकिड़ी दुआ तोखे उन मंज़िल ते पहुचाए छॾींदी, अब्बे जी हिकिड़ी दुआ तोखे उन मंज़िल ते पहुचाए छॾींदी। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, अम्मड़ ॾे हिकिड़ो दफ़ो खिली निहारण सां रब मक़बूल हजन जो सवाब अता फरमाईंदो। अब्बे ॾे हिकिड़ो दफ़ो खिली निहारण सां अल्लाह ताला क़बूल पियल उमरन जो सवाब अता फरमाईंदो आहे। हज भी तुंहिंजे घर में, उमरो भी तुंहिंजे घर में। चई त हदीस जो हवालो ॾेई हिकिड़े शख्स जो अहिड़े जो ज़िक्र कयां जंहिंखे मुंहिंजे मदीने जे ताजदार यादि फरमाए। ज़िक्र कयां
पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात मदीने तैयबा जे गली में निकरन था। सुनो, अबू बकर सिद्दीक भी गद्दा, उमर फारूक भी गद्दा, उस्मान ज़ुन्नूरैन भी गद्दा, अली अल मुर्तजा शेर खुदा भी गद्दा, तलहा भी गद्दा, जुबैर भी गद्दा, बिलाल भी गद्दा, सबाजी जमात गद्दा। मुझे दीन जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम यमन जे मुल्क दे निहारे थधो साह भरियो। सहाबा अर्ज कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यमन दे निहारे मुझा आका करीम थधो साहड़ो प्या भरीन। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, यमन जे मुल्क मां मुस्तफा के अल्लाह जे महबूब जी खुशबू अची रही आ। कहे फरमायो, गालायो, कहे फरमायो, उन मुझे आका जंहिंजे कदमन जे निशानन के सहाबा न दिसंदा होया, पर मुझे मदीने वारे मीर जा गुलाम कीअं ख़बर पए त सुहिणा हबीब काॾे विया हन। ज़मीन के सुंघंदा होया, पोइ जंहिं मिट्टीअ मां खुशबू ईंदी हुई सहाबा के पक थींदी हुई त मदीने जा मीर हिन पासे विया हन। जंहिंजे कदमन जे करे ज़मीन मां खुशबू अचे, उन महबूब मुस्तफा जी ज़ात ऐलान करे त मां मुस्तफा के अल्लाह जे महबूब बाने जी खुशबू अची रही आ। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओहो केर खुश नसीबा आयो आ। मुझे आका फरमायो, कदे आयो भी ना है, मक्के कोन आयो आ, मदीने कोन आयो आ, महबूब जे कचहरी में कोन वेठो आ, हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हथ ते बैयत भी कान कई आ, महबूबन करीमन के ज़ाहिरी इन अखिन सा दीदार भी न कयो आ। सहाबा अर्ज कयो, या रसूल अल्लाह यो केड़ो खुश नसीबा जेको आयो भी नाहे, मगर मुझा महबूब उनके याद करे रहिया हन। करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम उन शख्स जा पता पार बुधाया, उन जो रंग बुधायो, उन जो कद बुधायो, उन जो नालो बुधायो, उन जो कबीलो बुधायो। लेकिन फाइनल ते अचा मुझे करीम आका जे खिदमत में अर्ज कयो वयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एडी मेहरबानी इन शख्स ते कीअं थी आ। मुझे करीम आका फरमायो, उन जी अमड़ नाबीना सॼो ॾींहुं ॾाचू चारींदो आ, जेको टाइम मिलंदो आ पंहिंजे जीजल अमड़ जे खिदमत में गुज़ारे छॾींदो आ। आका जॾहिं एॾो दीवानो आ, एतरो मस्तानो आ, जो महबूब याद प्या कन मदीने अचे छो न तो। मुझे आका फरमायो, उन जी अमड़ कुराड़ी आ, उन जी अमड़ अखिन खां नाबीना जेडी मल भी अचण वारी कंदो आ। अमड़ चवंदी आ त बच्चा उवैस, मां अमड़ नाबीन के कंहिंजे सहारे छॾियो थो वञी, जी जल अमड़ जे करे ईंदो नाहे, वेठो त यमन में हूंदो आ, पर उन जी दिल खुदा ऐं मुस्तफा सां गॾु हूंदी आ। कायनात जे अंदर हजरत उवैस करनी उहो खुश नसीब इंसान आ, जेके अमड़ जे खिदमत जे सदके में मुझे करीम रब उहो सिलो अता फरमायो, जो मदीने जे मीर हजरत अली अल मुर्तजा के फरमायो, सोने उमर फारूक के फरमायो त जॾहिं भी उवैस करनी सा मुलाकात थे, हे मां मुस्तफा जो जुब्बो उनके तोहफो दीजो, मां मुस्तफा जा उनके सलाम दीजो, चइजो उनके मां मुस्तफा